दड़े लग लायकपुर अबड़ाल झोग शरीफ बनून ऐं हसीनपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा हज़ारे रवासी आहिनि। जदीद दौर ज़माने में मुख़्तलिफ़ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ॻोठ कासिम जाखरो, ॻोठ हाजी इस्माइल दर्स, ॻोठ बदूमला, ॻोठ लोंगोदड़ा, ॻोठ रतुल अशारी, ॻोठ बाबुल अशारी, ॻोठ पीर मोहम्मद बुमरो समेत 20 खां मथे ॻोठनि जा ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता मरम्मत न थियण करे उखड़ी तबाह थी विया आहिनि। रवासीन पीअण जी साफ़ पाणी, बिजली, तालीम ऐं सिहत जी समूरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। रोड टुटल हुअण सबबि रवासी खे आमद रफ़्त में सख़्त ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। दड़े वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता ऐं टुटल पुल मुरम्मत न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि अज़ीज़ुल्लाह जाखरो, गुल मोहम्मद शोरो, कासिम जाखरो ऐं ॿियनि जी अॻवानी में रवासिन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई ॻोठ अॼु बिजली, पीअण जे पाणी ऐं सिहत समेत समूरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हिननि चयो त ॻोठनि न तरफ़ ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता ज़बूर बणियल आहिनि। लायकपुर एक्स अली बहर वाह मथां उॾियल पुल टुटण करे वॾी गाॾियुनि जी आमद रफ़्त मुतल आहे, जंहिं करे फसल मार्केट ताईं पहुचण तोड़े मरीज़नि खे अस्पताल ताईं पहुचण लाइ परेशान आहियूं। हिननि मुतालबो कयो त मुख़्तलिफ़ ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं फराहम करे रोड रस्तनि ऐं टुटल पुल जी मरम्मत कराए बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। असां रोड जी मरम्मत करायो, असां ॻोठनि प्राइमरी स्कूल जो असांजो मुतालबो असांजो पुल ठाहे ॾियो। असांजो मुतालबो आहे असांजी सुमन नाली खाती करे रोड असांजो तबाह थियल, असीं किथां नथा मटे सघूं। असांजो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खे असांजो